नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मेड़ में खबर ॾींदा हलो। मेड़ ڀرسان गोट इकबाल ڀرڳڙي जे रھواسين غلام ڀرڳڙي पीर बख्श ڀرڳڙي ऐं ॿियनि सोलंगी برادري जे इसाक सोलंगी मंजूर सोलंगी महरम सोलंगी ऐं ॿियनि तरफान ज़मीन ते मुबैना कब्ज़े खिलाफ़ मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौके ते غلام ڀرڳڙي आशिक ڀرڳڙي ऐं ॿियनि चयो त सोलंगी برادري हथियारी ज़ोर ते असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रही है। सोलंगी برادري 1999 में असांखे ज़मीन विकिरो करे ॾिनी हुई, जंहिंजा दस्तावेज़ ऐं रिकॉर्ड ऐं शाहिद पिण मौजूद आहिनि। कब्रिस्तान जी ज़मीन ॾियणाए 20 लाख भत्तो तलब कयो वियो आहे। न ॾियण जी सूरत में ज़मीन ते कब्ज़ो करण ऐं मोतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। असां SSP दादू एजाज शेख ऐं DC दादू समी निसार शेख खे अपील कंदे मुतालबो था करियूं त ज़मीन ते सर्वे कराई वञे, जीअं सच साबित थी वञे सोलंगी برادري जे बाअसर माण्हुनि जेके मोतमार धमकियूं ॾियनि था उन्हनि खां तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।